पैसा खाली एंट्री सा हुकुम कर साहब। ये पैसा कौन तो घुराए? मुखे शक तो पवे तो दाल में जरूर कुछ कारो है। बोलियो ही साहब, दाल जे नाले ते जंतर जो बिज इस्तेमाल तो कयो वने, उन में कारो बिज हुंदो ही ना है। तो पोइ मुखे जांच करे जो तो यो टोनी केर है, किथां जो है, छा है, छो है ऐं छा कंदो आहे। मुखे तफ़सीली रिपोर्ट आणे जो, छो तो मुखे डीएसपी थियण जो वॾो शौक़ आहे। साहब टोनी माण्हू आ, गॾह ना है। टोनी मेहमान आ, मेज़मान ना है, वगैरह वगैरह इहा थे रिपोर्ट। अरे मुखे इंतहाई बाख़बर ज़रियनि मां ख़बर पई आहे त इहो जेको टोनी आहे उहो टोनी न आहे। साहब तुझा इंतहाई बाख़बर ज़रिया कटजी विया आहिनि, उन्हनि खे ज़ंग लगी वई आहे, उहे लीक थी विया आहिनि, उन करे ख़बरूं पार थियूं था ॾियनि, सभु कूड़ियूं। टोनी 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 आहे। अड़े पर मुखबर था चवनि त टोनी वॾो ज़ालिम आहे। वो खदड़नि जा फिफड़ खपाए उन मां पैसा कमाईंदो आहे। वॾा वॾा गेंडे जेॾा केस अथसि। वो फरार थी रूपोशी अच हिते पहुतो आहे। साहब इहा कूड़ी ख़बर हूंदी। सेठ धनु हिक ज़ालिम खे पन्ना असुल न ॾींदो। अड़े खोड़ो नथो लॻे तॾहिं बि हाणे टोनीअ खे दहशतगर्द बणाइण में देर घणी लॻंदी। असां हुनखे ज़िंदा गिरफ़्तार कंदासीं। अचो मूंसां। यस सर। वाह तो दिमाग दे साहब।